इहो डेवरीअ वारो राम थव, सचो सतराम, सचो सतराम चओ, सचो सतराम। अर्थ इहो नस नस में वसंदड़ ऐं रोम रोम में रहंदड़ राम, जेको ॾेई वरी न पचारे, इंसान जी हर ज़रूरत पूरी करे थो, हर उपायल ज़रे खे खाद खुराक रोज़ रसाए थो। उन ई सच जी वाट ते हलाईंदड़ सचे सतराम जो ई सिमरन करियो। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में असांखे सम्झायो वियो आहे त उन ई सचे सतगुरु मालिक मेहरबान घनश्याम जो सिमरन करियो, जेको सभिनी खे रोज़ी रसाईंदड़ आहे ऐं ॾेई करे पाण कोन थो पचारे ऐं वरी वरी ॾिए थो। सभिनी जीवन ते रहमत थो वसाए, उन ई जो को बि दुश्मन न आहे, सभिनी खे सजण थो सम्झे। कोई बि उन ई जो जाप करे या न, को मञे या न, पर हू सभ खे थो पाले, जो सभिनी आत्माउनि जो पिता यानी परमात्मा आहे। दुनी साहिब जे हिन पद मां असांखे सम्झ थी पवे त उन ई सचे जे सिमरन में ई सचो सुख आहे। इहो राजन जो राजा थव, सचो सतराम, कंदो दुखड़नि खां आजा थव, सचो सतराम। अर्थ इहो प्रभु करतारी शाहन जो शाह आहे ऐं हर दुख खां छॾाए थो। दुनी साहिब जे हिन पद में असांखे ॼाणायो वियो आहे त इहो प्रभु ई शाहन जो शाह आहे ऐं जगत जो हरता करता आहे, ऐं इहो ई सचे सतगुरु जी मार्फत इंसान खे दुखनि खां त छा, पर हर मसइलनि खां पोइ इहे दुनियावी हुजनि या रूहानी छॾाए करे दुनिया में सुखियो रखे थो ऐं रूहानी दोखियुनि खे रस्तो ॾेई पाण सां मिलाए थो। जेको जेकी उन खां घुरे थो, उन खे उहा वाट वठाए थो। मिसाल, थरपार में बरसात न पवण करे फसल कोन थियो ऐं सख़्त क़िस्म जे डुकार मुंहुं कढियो। थरी माण्हू पंहिंजा कख छॾे बारानी इलाइक़नि ॾांहुं अचण लॻा। कुझु थरी रेड़की साहिब खां कुझु परे बि अची वेठा। हिकिड़े ॾींहुं सतगुरु सचा पातशाह स्वामी सतरामदास साहिब जन सुबुह जो सवेर अची उन्हनि जे घर जे ॿाहिरां बीठा। संतनि खे ॾिसी सभु अची चरण लॻा ऐं आसीस घुरण लॻा। साईं जन उन्हनि खां पुछियो त असांजो प्यारो भाई गोविंदराम तव्हां वटि रहंदो आहे, असां उनखे वठण आया आहियूं। सभिनी चयो त साईं, हू त कोड़ जो मरीज़ आहे ऐं हुन जे वेझो बि कोन वेंदो आहे ऐं खाधे जा बर्तन बि अलॻि अथसि, तव्हां उन खे कीअं वठी वेंदा? साईं जन फरमायो त हू असांजो हिसो आहे, सदाईं सॾ थो करे, तंहिं करे असां उनखे साण वठी वेंदासीं। भाई गोविंदराम खे आंदो वियो, जंहिंजे फटनि मां बांस अची रही हुई ऐं फटनि में जीत घुमी रहिया हुआ। साईं जन उनखे घर खणाए आया, पंहिंजे हथनि सां उन जा ज़ख़्म साफ़ कयाऊं ऐं रहमत जी मरहम लॻायूं। बसि छा कोड़ ऐं छा मरहम, हक़ीक़त में रहमत हुई। हफ़्ते जे अंदरि सभु दुख दर्द दूर थी विया ऐं हू नोबनो थी वियो। पोइ सॼी ज़िंदगी हू संतनि जी शेवा में रहियो ऐं टे ॾींहं हिकु पेर ते बीह प्रभु भक्ति कंदो हो। संदसि समाधि डेवरी साहिब वॾनि ते सचे सतगुरु साहिब जन जे बिल्कुलु भर में आहे। उन्हनि मां असांखे उहा ॼाण मिले थी त उन ई सचे सतगुरु या प्रभु खे ई पुकारियूं, जेको दुख हरता ऐं सुख करता आहे। इहो जाथे काथे हाज़िर थव, सचो सतराम, इहो सदाई गॾु थव, सचो सतराम, ॾींदो सॾ में सॾ थव, सचो सतराम।
अर्थ उहो सखी सिरजणहार ई हर हंधि हाज़िर आहे ऐं सभिनी सां गॾु रहे थो ऐं जेको बि उनखे पुकारे थो त हू उन ई ॾांहुं हिकदमि निहारे थो। मक़सदु दुनी साहिब जे हिन पद में असांखे सम्झायो वियो आहे त इहो परम पिता परमात्मा जेको घटि घटि वासी आहे ऐं सर्वव्यापी आहे, उन खे जेको बि जंहिं महिल पुकारे थो त हू उन ई जा सभु कम हिकदमि संवारे थो। इहो सचे सतगुरु जी रहमत सां ई मिले थो। जॾहिं सचे सतगुरु जी कव्या दृष्टि थी ऐं उन जी ॾिनल नाम जो जाप करे उन ई मालिक सां हिकु थो थी वञे ऐं आत्मा वञी परमात्मा सां मिले। मिसाल, जॾहिं चोरनि ऐं धाड़नि जे करे हालात ख़राब हुआ, उन ई वक़्तु रड़की साहिब जो मास्तर तेजूराम उबावड़े पंहिंजी पघार वठण वञी रहियो हो त ही बि बदमाशनि जे हथ अची वियो। हुन खां किराए जा पैसा बि फुरियाऊं ऐं बंदूक रखी मारे रहिया हुआ त हुन पुकारियो, सचा सतराम। हुननि सम्झो त शायदि ॿियो को बि गॾु अथसि त पुछण लॻसि त किथे आहे। मास्तर साहब वराणियो त इझो आयो। न ॾिसण ते हुननि वरी बंदूक सिधी कई त हिन वरी पुकारियो, सचा सतराम। अहिड़ी तरह 3 दफ़ा पुकारियईं त ओचितो जंगल में अची फ़ौज जी गाॾी पहुती ऐं सभिनी खे मार ॾेई गिरफ़्तार कयूं ऐं तेजूराम खे इज़त सां पघार वठी ॾेई रड़की साहिब पहुचायूं ऐं वरी सभु ग़ाइब थी विया। पुलिस ऐं आर्मी जेका उन ई वक़्तु शाइरान ते गश्त करे रही हुई, उहा जंगल में कीअं पहुती? उहो हिकु ॾींहुं मौजूज़ो हो। तेजूराम ॿुधाए पियो त मुंहिंजी ज़िंदगी उन ई ॾींहुं ख़तमु हुई ऐं हाणे ही सचे सतराम जी ॾिनल ज़िंदगी आहे जेका हिन शेवा करे गुज़ारी। इन ई मां असांखे इहा सम्झ थी मिले त जेको बि जंहिं महिल उन ई प्रभु सचे सतगुरु खे पुकारे थो त हू उन ई जी रक्षा करे थो। जेको पल पल पुकारींदो सचो सतराम, ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो सचो सतराम। सचो सतराम चो सचो सतराम। अर्थ, प्रभु भजन में ई सचो सुख समायल आहे। जेको जीव पंहिंजो सभु कुझु उन ई ॾांहुं मनसूब करे थो, याने हमेशा उन ई जी यादि में मगन रहे थो त मालिक मड़ियो ई उन जा कम सिद्ध करे थो, याने उन ई खे कंहिंजी बि चिंता नथी रहे। मक़सदु दुनी साहिब जे हिन पद में असांखे सिमरन जो महत्व बयानु कयो वियो आहे त जेको बि जीव पोइ उहो कहिड़े बि ॾुखे वक़्त में छो न हुजे, जॾहिं सचे सतगुरु या ईश्वर खे संभाले थो त उन ई खे हिकदमि सहायता मिले थी ऐं कष्ट मां आज़ादु थो थिए। पर जेको हमेशा उन ई मालिक खे थो बाॾाए, यानी सदाई नाम में मगन थो रहे, पोइ त उन ई खे कंहिं ॾुख सूर या अशांति जो मुंहुं बि नथो ॾिसणो पवे। मिसाल, कच्चे जे जंगल में हिकु आदमखोर शेर ज़ाहिर थियो, जंहिं केतिरनि ई अजल जो शिकार बणायो। केतिरा ई शिकारी आया पर उन ई खे मारण में नाकाम विया ऐं सॼे इलाइक़े में ख़ौफ़ो हिरास छाइजी वियो। को बि ॿाहिरि न पियो निकिरे। शेर एतिरो होशियारु हो जो जंगल में किथे बि माण्हू वेंदो हो त हू आहट सुञाणे उन ई ते हमिलो कंदो हो ऐं उन ई खां को बि बची न सघियो। हिकिड़े ॾींहुं कंडी जो भाई सभागोमल कंहिं ज़रूरी कमु करे जंगल मां गॾु सवारी ते वञी रहियो हो त शेर हुन जी आहट ॿुधी ज़ाहिर थियो त हुन जो ख़ौफ़ मां साह ई सुकी वियो। हुन जे चपनि ते सिर्फ़ु हो, सचो सतराम सचो सतराम। शेर सिधो हिन तरफ़ आयो ऐं हिन खे सूंघे करे वापसि हलियो वियो। सभागोमल ॿुधायो त मां पहिरियों ऐं आख़िरी शख़्स आहियां जो उन ई खां बची निकितो आहियां।
उन ई मूंखे ॾिसी कोन छॾियो, पर अखियुनि सां ॾिसी रहियो होसि त मुंहिंजे पुकारण ते सचा सतगुरु स्वामी सतरामदास साहिब जन बिल्कुलु मुंहिंजे साम्हूं मुस्कुराईंदा बीठा हुआ ऐं जीअं ई आशीर्वाद जो हथु मथे खयाऊं त शेर पोयां पेर कया। उहा सभु उन ई मालिक जी रहमत आहे, न त मां अॼु हिन दुनिया में न ॾिसजां। दुनी साहिब जे हिन पद मां असांखे ॼाण मिले थी त जेको सिर्फ़ सचे जे नाम जो सिमरन करे थो उहो जनम मरण जे बंधन खां छुटकारो हासिल करे सघे थो, छाकाणि त ही दुनिया छा पर ॿी दुनिया जी रहबरी बि हिन जे आद्यन याने अॻुतर जो तोशो आहे।